वरी मेहरबानी लखो थोरा वे बाबा वे पड़ा वे इनखां पहिरियों मां कुझु ॻाल्हायां तव्हां जे साम्हूं ही जेको सिलसिलो हलियो तव्हां इंटरटेन थियो इंफॉर्मेटिव भी बणियो उन्हनि खे तव्हां इनामात भी ॾिना मुख़्तलिफ़ सूरतुनि में कैश जी सूरत में भी ॾिना प्राइज़ जी सूरत में भी ॾिना इन खां वधीक हक़दार हिकु ॿियो आहे जेको तव्हां कमु करियो था जेको मां कमु करियां थो उनजो गुल जेको आहे उनजो मेवो दुनिया वारनि खे सभिनी खे नज़र अचे थो पर जेको उन गुल में खुशबू भरे थो उन मेवे में जेको मिठास भरे थो उहो या तव्हां आहियो या मां इहो उस्ताद आहे जेको हिननि गुलनि में खुशबू भरे थो इहो उस्ताद आहे जेको इन्हनि मेवनि में रस भरे थो मां इन्हनि सभिनी इनामनि खां वधीक हक़दार उन शख़्स खे सम्झां थो जंहिं हे बूटा तयारु कया आहिनि मां हिकु हक़ीक़ी तोहफ़ो इन्हनि नंढड़नि ॿारनि खे तयारु कंदड़ मैडम खे ॾींदुसि मां अर्ज़ु रखंदुसि त मैडम पाणीअ ते न हूंदी आहे पाणी त वहंदो मुंहिंजी नज़र उन जर ते हूंदी आहे जितां पाणी आबशार वांगुरु ॿाहिरि निकिरे थो मुआशिरे खे थोरो इन तरफ़ बि ध्यानु ॾियणो खपे जेकॾहिं असांजो मुआशिरो ईअं इन निगाह सां ॾिसणु शुरू कयो त यकीन ॼाणियो असांजी क़ौम अलाए किथे वञी पई इब्तिदा अल्लाह ताला जे बाबरकत नाले सां करियां थो ही प्रोग्राम जेको तव्हांजे साम्हूं पेश थियो मां हिन खे सुबुह जी सदा अस्सलातु खैरुम मिनन नौम सां तशबीह ॾियां थो ही प्रोग्राम असांजे मुआशिरे जे लाइ ख़ासि तौर ते तालके किंगरीअ जे लाइ अस्सलातु खैरुम मिनन नौम आहे इन सदा ते ख़ुश नसीब माण्हू जागी उथंदा आहिनि ऐं बाक़ी ॿिया सुता पिया हूंदा आहिनि जेके जागी उथिया उहे ई भाग वारा हूंदा आहिनि बाक़ी जेके हिन सदा ते बि न उथिया उन जी क़िस्मत खे असां रोई सघूं था ॿियो कुझु नथा करे तव्हां जे तालके में हिकु अहिड़ो शख़्स आयो बेशक इन में कोई शक न आहे जेको सुबुहनि खे राति में तब्दील करे ऐं राति खे सुबुह में तब्दील करे उहो मुंहिंजो सुहिणो रब आहे जेको दिलयुनि में मोहबतूं पैदा करे उहो मुंहिंजो सुहिणो रब आहे ऐं जेको ऊंधाईअ खे ऊंधाए मुआशिरे खे जाहिलनि खे खणी आसमान जी बुलंदी ते पुॼाए उहो मुंहिंजो रब आहे तव्हांजे दरमियान अल्लाह ताला हिकु अहिड़ो शख़्स मोकिलियो आहे जंहिंखे मां हेॾां कॾहिं बि वञणु न पियो ॾियां असांजे इदारे शाह मर्दान शाह खे उथारण वारो इहो शख़्स असां सभु हुयासीं हुते मां हुजां मुंहिंजा ॿिया दोस्त हुजनि सभु असां हुते हुयासीं सिस्टम ईअं ई हले पियो जीअं पाणी हलंदो आहे जाॾे झुका ओॾे लही पवंदो आहे ही शख़्स आयो जंहिं नवां ख़्वाब ॾिना नवां ख़याल ॾिना नयूं सोचूं ॾिनियूं नवां रस्ता ॾिना नयूं कामयाबियूं ॾिनियूं नयूं मंज़िलूं ॾिनियूं जेकॾहिं कंहिंखे इज़त ॾियण जो ॾांहुं सिखणो आहे त हिन खां सिखे कीअं इज़त ॾिबी आहे उहो हिन खां सिखे
जेकॾहिं कंहिंखे कुर्बान थियणु सिखणो आहे उहे न सिखे। जेकॾहिं कंहिंखे ज़िंदगी विझणी आहे, बेजान शइ में जेकॾहिं ज़िंदगी विझणु सिखणी आहे उहे न सिखे। ही उहो शख़्स असां त उहे हुयासीं। हिते मुंहिंजा शागिर्द बि वेठा आहिनि। अब कोई इल्मु न आहे इंसान, कोई ॾांहुं न आहे इंसान। मूंखे 31 साल थिया आहिनि हिन इल्म जे मैदान में। अॼु बि मां ईअं थो सम्झां को नंढड़ो कंहिं वॾे गुल जो नंढड़ो पत्तो हुजे। गुल थियण जे लाइ त सदियूं खपनि। ऐं ही शख़्स असांखे ईअं पेश कंदो आहे ॼण हिन खां वॾो को गुल ई कोन्हे। असां पाण कॾहिं कॾहिं लॼी थींदा आहियूं त यार मां इन क़ाबिल बणिजी सघंदुसि पर न बणिजी सघंदुसि। मुआशिरो हज़ार बुराइनि सां भरियो पियो आहे। तालीम खूह जे तरे में हली वई आहे। ज़िंदगी बीच वई आहे। हर माण्हूअ जे ज़बान ते इहा ॻाल्हि वाज़े आहे त साईं असांजी सिंध ॿुॾे थी। हर माण्हू नारो हणे थो, हर माण्हू जलसा करे थो, असांखे हक़ ॾियो, असां हीअं कंदासीं, असां हीअं कंदासीं। सची जेकॾहिं पुछो जेको मां सम्झां थो, मुमकिन आहे तव्हां मूंसां एग्री न कयो, पर मां सम्झां थो त असली कामरेडी, असली हुब्बुल वतनी जेका आहे, जेकॾहिं तव्हां असुल कामरेड आहियो, असली मुहिब वतन आहियो सिंध जा, त ही जेके माण्हू था, ही जेके नंढड़ा ॿार वेठा आहिनि, इनखे तालीम ॾियो, इनखे खणी हलो मथे। जॾहिं निकिरंदो ॿाहिरि तव्हांजी सिंध खे पाण ई रोशन कंदो, तव्हांखे नारे हणण जी ज़रूरत आहे। सवाल इहो थो पैदा थिए त कयूं था था? हिते कोई अहिड़ो उस्ताद कोन्हे जेको न पढ़ाईंदो हुजे। हर ऑफिसर जॾहिं बि वञे थो काथे कंहिं स्कूल में, सभु उस्ताद बिज़ी आहिनि, पढ़ाइनि था। हासिलात छो न आहिनि? क्वेश्चन इहो। मथे मारी बि ॾाढी था कयूं, हणणा बि ॾाढी था कयूं, शागिर्दनि सां इलाही मथे मारी था कयूं, पोइ बि आउटपुट नथी अचे, आउटकम नथी अचे। छो? हिकिड़ी अदरी तव्हांजे साम्हूं हे सॼो महफ़िल मंडा खे सफ़ा जुमाए छॾियो। हिन में कहिड़ो कमाल आहे? 31 जी सालनि जी मास्तरी उस्तादीअ में, मां उस्ताद त हुयुसि कोन, मास्तर हुयुसि। मूंखे हिकिड़े दवाउनि विकिणण वारे उस्ताद पढ़ायो। पोइ दवाउनि विकिणण वारो जेको भोली खणी ईंदो आहे, उन भोलीअ नचाइण वारे मूंखे उस्ताद पढ़ायो त उस्तादी छा थींदी आहे, कीअं उहो ॿुधायो। मां वञी रहियो सक्कर, सांगरी साहब जे घर जे ॿाहिरि हिकिड़ो शख़्स मैदान ते रैली विछाई वेठो हुयो। मुख़्तलिफ़ क़िस्म जूं हुन दवाऊं हुयूं, हिकिड़ी भोली। उनखे डुगडुगी वॼाए पियो, भोली नचाए बि पियो। नचाईंदे नचाईंदे ईअं पुॻो जो उहे माण्हू जेके पंहिंजे कमनि सां कंहिं ॿिए पासे ते वञनि पिया, उहे आहिस्ते आहिस्ते सुरंदा आया त चङो भलो मेड़ थी वियो। उन खां पोइ हुन पंहिंजी ॻाल्हि करणु शुरू कई त मां तव्हांजे लाइ हिकु अहिड़ी शइ आंदी आहे जेका तव्हांजी ज़िंदगी मटाए छॾींदी। कंहिंखे बि हीअ तकलीफ़ हुजे, हीअ तकलीफ़ हुजे, हीअ तकलीफ़ हुजे, रुॻो 10 रुपए में हुनजो इलाजु आहे। हीअ 10 रुपया मुंहिंजे वठो, काई अहमियत कोन्हे 10 रुपए जी। हीअ शइ वठो, मां तव्हांखे यकीन थो ॾियारां, आज़माए ॾिसो। हिते ई उते ई ज़री ज़री सभिनी खे चखाए वियो। वरी हुन खां पोइ 10 वारी शीशी निकिरी पियो। मां चयो अशफाक़ हे छा आहे? मां वञा कंहिं ॿिए पासे ॾे पियो, बीठी वियल हिते, हे मुंहिंजे खीसे मां 10 रुपया कीअं वसूल करे वियो। सोच आई यार, हे ॿिए पासे ते वञण वारे खे पाण ते छिके पंहिंजी शइ ॾेई वियो। असां क्लास जे अंदरि वञूं था, जेके घरों ॿार सीड़जी आया आहिनि, असां वटि पाइण जे लाइ थेला उन्हनि खे गॾु, ड्रेस उनखे गॾु आहे, सभु कुझु आया आहिनि। हाणे था वञो, पढ़ण था वञो, पोइ बि असां जॾहिं उस्ताद ॻाल्हायूं था, हुनजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। असां पंहिंजो सौदो नथा विकिणी सघूं। छो?
अशफाक का भोली खणी पवंदी। जेकॾहिं पंहिंजो सौदो विकिणो थी त भोली खणी पवंदी। पोइ भले दाढ़ी हुजई, भले पटको हुजई, भले टोपी हुजई, नचणो पवंदी। उहो कमु शुरू कयो। क्लास जे अंदरि ॻाइण बि शुरू कयो, क्लास जे अंदरि झूमण बि शुरू कयो। शागिर्द मुंहिंजा वेठा आहिनि साम्हूं, गवाही ॾींदव, हवाई ॻाल्हि नथो थिए। उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता तवजो लिखो। पोइ मजाल न हुई जेको हिकिड़ो क्लास जे अंदरि शागिर्द हुजे हुनजो तवजो मूं ॾे न हुजे। पहिरियों तवजो त पाण ॾे वठां, उस्ताद जो ख़्यालु बोर्ड ते, शागिर्द जो ख़्यालु पंहिंजे हिसे ते। पोइ काॾो कमु पहिरियों कमु इहो छॾियो मोतबरीअ खे। मोतबर हूंदासीं असां ॿाहिरिनि माण्हुनि जे लाइ, शागिर्द जे लाइ मोतबर न आहियूं। सर सैयद अहमद ख़ान जेकॾहिं नची स्कूल जे लाइ पैसा गॾु करे सघे थो त मां हुन जे साम्हूं छा कयां? कुझु बि न आहियां। अंदाज़ वठाइणो पवंदो। पंहिंजे ई स्कूल में हिकिड़े दोस्त सां शेयर कयो, यार मां हे शयूं करणु चाहियां थो। चई पोइ इस्तीफ़ा ॾेई हलियो वञ प्राइवेट स्कूल खोल, सरकारी स्कूल में इहो कमु न थींदी। अरे भाई छो मां ग़लति ॻाल्हि न ॿुधाए? चई ग़लति काई ॻाल्हि कोन्हे, पर अमल कोई न कंदी। हर कोई पंहिंजे मर्ज़ीअ वारो आहे, सभु साईं आहिनि, कीअं कंदो? ही शख़्स आयो न पियो अचे, ॾाढा इलाज कयामांसि, न पियो अचे। हे बि चए मां हिन जे क़ाबिल ई न आहियां। चई मां चयोमांसि जोहरीअ खे ख़बर त हीरो कहिड़ो आहे यार, तोखे न आहे ख़बर? मां थो ॼाणा। पंहिंजे स्कूल जा जेके सीनियर टीचर्स हुया उहे बि चवनि पिया, यार हिनखे त घुराए थो, तोखे ख़बर आहे त नहीं तबियत कीअं आहे? मां थो ॼाणा। जेकॾहिं तव्हांखे नुक़सानु पए मुंहिंजी सिसी लाहे छॾिजो, मूंखे कमु करणु ॾियो। चई यार इस्ताग ज़ुल्म थो करे, इदारो तबाह। अदा अॻ में जेके कम करण में कंहिंमें तबाह थिया हो? चई साईं न तबाह त न थिया आहियूं, पर सम्झे ॿार हूंदियूं आहिनि ॻाल्हियूं मारियूं, जॾहिं सम्झ में ॿार आहिनि त छॾे ॾिनो थिए। मां स्कूल पियो ठारायां, चौधारी क्यारियूं पियो ठारायां। उस्ताद अची वियो, चए पियो भला हे वड़े वाड़ो खोड़ींदे छा मेन जो? मां चयो हा वाड़ो खोड़ींदे। जॾहिं हुन मिटी पइजी वई, गुल बि थी विया, त उते ई उहो ई उस्ताद बीही करे सेल्फियूं कढायूं, अपलोड पियो करे, चए मुंहिंजो स्कूल। हिन असांजो जोड़। जॾहिं मां टुटुसि त हे अधूरो थी पियो, जॾहिं हे टुटो त मां त हुयुसि ई कोन। मूंखे ख़बर पई, मां ट्रांसफर कराए वियो सकर, मूंखे ख़बर पई नूरला साहब को थोरो हणी हणी थकिजी पियो आहे। मां चयो यार मूंखे यकीन नथो अचे, उहो थकिजण वारो आहे ई। मां मोटी आयुमि, मथां आया उन खां पोइ हिन मुंहिंजो हुयो त बाबा हेडमास्टर थींदो हिते। मां चयो हेडमास्टर थींदो त इश्फाक़ रहंदो, कंहिं न थींदो न रहंदो। सॼो शहर फिरी बीह रहियो। चई स्कूल खां वधीक हाणे सॼी तालके खे ज़रूरत आहे। मां हुन सां मुतफ़िक़ न हुयुसि, पर वक़्तु साबित कयो त रुगो इश्फाक़ न, पर ॿिया बि अहिड़ा आहिनि जिन वटि दर्द आहे। अॼु तव्हांजे साम्हूं आहे, अॼु साम्हूं। असांजे इदारनि खे जेकॾहिं उथारणो अथव, 4 ॻाल्हियूं ज़हन में रखो, ख़ुदा जो कसम न थिए त जेका चोर जी सज़ा अथव मुंहिंजी। 4 ॻाल्हियूं। अॼु छा थो थिए? अॼु सुबुह जो शागिर्द स्कूल में अचे थो, शागिर्द खे ख़बर न आहे त मां पढ़ां छा थो ऐं पढ़ां छो थो। ॿ शयूं आहिनि, छा थो पढ़ां ऐं छो थो पढ़ां, ॿ ॻाल्हियूं। उस्ताद खे ख़बर न आहे त मां पढ़ायां छा थो ऐं पढ़ायां छो थो। मूंखे हे बसि हे किताब पूरो करणो आहे। ख़ुदा जा बंदो, किताब घणे जो आहे? हिन महांगाई जे दौर में 200 रुपए जो किताब आहे। उस्ताद गवर्नमेंट तव्हांखे लख रुपए पगार ॾे थी। 200 जी किताब पढ़ण जे लाइ, पढ़ाइण जे लाइ साल में 12 लख रुपया गवर्नमेंट ॾे थी। उस्ताद खे त 200 वारो किताब पढ़ाए गवर्नमेंट चरी आहे।
इट मीन्स किताब अहम नहीं, उस्ताद अहम आहे। हाणे उस्ताद जे मथां कोर्ट में आहे त उस्ताद कीअं अहम आहे साबित कर। जेसि ताईं उस्ताद साबित न कंदो तेसि ताईं ॿी शइ खां बि घटि हुनजो मुल्ह आहे। ॿी शइ वारो किताब हुनखे मारे वेंदो। जॾहिं साबित कयईं त मां किताब खां वधीक आहियां तॾहिं हुनजो लखो रुपयो मुल्ह छा करोड़ मुल्ह साबित कयो थींदो। थोड़ो रुगो रस्ते के FM हलाईंदा आहियूं, थोड़ो रुगो चेंज कंदा आहियूं इस्लामाबाद, थोड़ो चेंज कंदा आहियूं सक्कर, थोड़ो चेंज कंदा आहियूं किरप, ईअं रुगो थोड़ो सेटिंग करणी आहे ट्रैक ते असांखे। पहिरियों ख़बर हुजणु खपे त ही जेको मूं वटि ॿारु आहे हिनखे मां छा बणाइणु चाहियां थो। 20 सालनि खां पोइ जी सोच रखो। तव्हां उस्ताद हो, को सियासतदान थोरी हो। उस्ताद खे 20 साल बाद जी प्लानिंग हुजणु खपे त मां हिनखे CSS ऑफिसर बणायां, कन सियासतदान बणायां, कन ॿियो कुझु बणायां, या मां हिनखे साइंसदान बणायां, छा बणायां। आहे ख़बर? पाण खां सवाल कयो, कयो सवाल पाण खां, या मां पाण खां थो कयां सवाल त मूंखे ख़बर आहे मां वटि जेको शागिर्द आयो आहे हुनखे मां अदा हे डॉक्टर बणंदो। हिन शख़्स पहिरियों दफ़ो इंट्रोड्यूस करायो, चई छा ही SP आहे, हे DC थींदो, हे वकील थींदो, हे प्राइम मिनिस्टर थींदो, हे प्रेसिडेंट थींदो। शागिर्दनि उहे सोचणु शुरू कयो। जॾहिं शागिर्दनि उहे सोचणु शुरू कयो त शागिर्दनि परफॉर्म करणु शुरू कयो। जॾहिं परफॉर्म करणु शुरू कयो त रिज़ल्ट अचणु शुरू थी विया। ख्वाब वॾा ॾेखारियो शागिर्दनि खे, टारगेट सेट कयो। नंबर 1 उन टारगेट्स खे अचीव करण जे लाइ औज़ार ॾिसो। उस्ताद जो औज़ार किताब आहे। ये गवर्नमेंट जा ॾिनल किताबनि मां कमु थींदो त वेल एंड गुड। जेकॾहिं ॾह त ॿाहिरियां किताब खणो छॾियो, काई ज़रूरत कोन्हे काई गवर्नमेंट जो किताब पढ़ाइण जी। इन मां जेके टॉपिक्स आहिनि उहे खणो न। तव्हांजे मोबाइल जे हथ में दुनिया सॼी हिते पई आहे, उन टॉपिक काथो आसान कहिड़े अंदाज़ में थी खणो। मां त ईअं खणो। ट्रिगोनोमेट्री मुसीबत बणिजी वई हुई। हेड़ी टेबल साईं ॿार यादि कनि, कयो साईं यादि। ॻोल्हींदे 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 हिकिड़ी जॻह ते मूंखे मिलियो त हथ ते सभु ट्रिगोनोमेट्री जी टेबल आहे। इहो ई वकार 10 मिंटनि जे अंदरि हथ जी प्रैक्टिस टेबल सॼी यादि। हाणे मां चवां जेकॾहिं काथे बि हूंदो तव्हांखे टेबल खणण जी ज़रूरत ई कोन्हे का। हिते ई ॿुधाईंदव साइन 60 छा आहे, हिते ई ॿुधाईंदव कॉट 30 छा आहे, हिते ई ॿुधायो टेंजेंट 45 छा आहे, हिते ई ॿुधाईंदो अंगरनि ते खण। पढ़ंदो कीअं न? जेकॾहिं ॿार नथो पढ़े त मुंहिंजी नाकामी आहे। चोथों ॾींहं जी ॻाल्हि थो कयांव, उस्ताद ते इल्ज़ाम नथो हणां, चोथों ॾींहं जी ॻाल्हि थो कयांव। मां आख़िरी 2 पीरियडनि जे लाइ हाणे सखर ऐं मूंखे इंचार्ज करे वियो हुउसि। हेडमास्टर हिकिड़ो चईं त यार तूं टैकल कर थो ॾिसो नज़र में क्लासनि में वियुसि। आख़िरी पीरियड हो, पुछो मां दादा कंहिंजो पीरियड आहे? चई फलाणे उस्ताद पीरियड। मां फोन घुमायो, ॻोल्हियांसि छो फोन घुमायो। अब काथे? चई पंहिंजा ॿार खणण थो वञा यार। हाणे तुंहिंजो त पीरियड आहे। चई यार आख़िरी पीरियड, हर सॼो हफ़्तो मूंखे आख़िरी पीरियड ॾिनो अथऊं, पंहिंजा ॿार खणण करे हिते छा कयां? मां छोकिरा हुनखे मां इमोशनली ब्लैकमेल करण जे लाइ चवंदा यार छोकिरा पाण विड़ी था हिक ॿिए मथो फाड़े छॾे अथऊं। मां चयो या में सट ईंदो न, मथो फाड़े छॾे अथऊं। चयो यार मथो फाड़नि त फाड़नि, धूड़ पए, मां छा कयां भला? मां त पंहिंजा ॿार खणा। ख़तमु। हाणे ॿुधायो त इन जी ॻाल्हि शागिर्द जे दिलि में लहंदी? जेसि ताईं मां हिन जे ॿार जे नुक़सान खे मां पंहिंजे ॿार जो नुक़सान न सम्झो तेसि ताईं असां अॻिते वधी न सघंदासीं। अहमदपुर जो हिकिड़ो शख़्स हुयो जेको पंहिंजे पुट खे हाफ़िज़ बणाइणु चाहे पियो। वठी वियुसि मौलवी साहब ने, ॾाढी उन्हनि मौलवी साहबनि कोशिशि कई, हाफ़िज़ न थी त जवाब ॾिनो यार तुंहिंजो दिमाग़ ई कोन्हे। लाड़काणे वठी वियुसि, ख़बर पियसि त फलाणी जॻह ते भलो हाफ़िज़। लाड़काणे वठी वियुसि, उते चए साईं मां हीअ रोई हुनखे चयईं साईं महिरबानी कयो। 1.5 साल में हिफ़्ज़ करे छोकिरो मोटी आयो, चयईं ॾेखारे ॾिनो।
उन साॻे ई मदरसे में अची ऐं ॾेखारे चए हे साईं तव्हां हे हाफ़िज़ थी वियो जेको तव्हां मोटाए ॾिनो हुयो मूंखे ॿार अॼु पुछोसि जातां पुछनि ओके जातां पुछनि ओके हुननि चयो त इहो उस्ताद ॾेखार हलंदासीं हुन सभिनी उस्तादनि खे वठी आयो हुते लाड़काणे में हुन हाफ़िज़ साहिब सां मिलाए चए तरीक़ो ॾस असां मौलवियुनि खे चवंदा आहियूं त हे पुराणे हुन तरीक़े सां ॿुधाइनि पहिरियों ई सुवाल हुनखे पुछियो त तरीक़ो ॾस कीअं पढ़े असांखे पुछो आहे तरीक़ो ॾस कीअं पढ़े तरीक़ो ॾिसो हुन चयो त तरीक़ो छा आहे कोई न साईं ॿुधाए महिरबानी चए तरीक़ो इहो आहे जो सुबुह जो मां हिनखे सबक़ु ॾींदो हुउमि सॼी राति मां अलाह जे साम्हूं बीहंदो हुउमि चवंदो मुंहिंजे मालिक हिन जो पीउ उमीद वठी आयो थी तूं महिरबानी कर हाणे ॿियो ख़बर आहे असां वटि कोई उस्ताद कंहिं शागिर्द जे लाइ राति जो उथे थो न ईंदो न उहो तालीम न ही उस्तादी का नौकरी आहे बाबा उस्तादी मिशन आहे जंहिंमें निंड फिटल हूंदी उहो मिशन बि अचीव कंदो जंहिंखे आख़िरी तारीख़ जी सिक हूंदी उहो न कंदो असां वटि फिजिक्स जो टीचर न हुयो सीनियर मोस्ट टीचर हुया कोई न हुयो बाबा छा कयूं नूरुल्लाह साहब फिजिक्स जो उस्ताद कोन्हे चए ॿियो था रखो प्राइवेट स्कूल मां हिकिड़ो उस्ताद खणी अची रखे 5000 रुपया हुनखे पंहिंजे खीसे मां ॾींदो पुछो हुयो ऐं हुन 5000 वारे उस्ताद ॿारनि खे ईअं तयारु करे छॾियो जो मां पोइ चवां त जॾहिं बि कोई ॿाहिरियों ईंदो आहे त अंग्रेजी जे बारे में हुनखे कुझु ॿुधाईंदा आहिनि या मैथ जे बारे में उहो सभु फिजिक्स पिया ॿुधाइनि ईअं ई छो कोई 17-18 साल थिया मुंहिंजी जॉब खे मुंहिंजो उस्ताद मूंसां मिलियो चईंदे आला वाला छा घणा साल थी विया थी चईंदा 17 साल शागिर्द पैदा कया थी घणा इलाही ख़बर ई कोन्हे चईनि शागिर्द उहो हूंदो आहे जेको ॻाल्हाए त तुम ख़ुशबू अचे तुंहिंजी ख़ुशबू अचे जेको घुमे त लॻे त अशफाक थो घुमे जेको ॾिसे त महसूस त अशफाक थो अचे जेको लिखे त लॻे त अशफाक जी हैंड राइटिंग आहे अहिड़ो पैदा कयो थी उन खां पोइ भोले वारे जी कापी कई अलहमदुलिल्लाह अॼु चई सघूं था त 2-3 हूंदा 2-3 टारगेट सेट कयो औज़ार हथ कयो किताब सॼी मोबाइल तव्हांजी किताब आहे उन खां पोइ टेक्निक्स कहिड़ो तरीक़ो वधीक असराइतो आहे जेको तोखे वणे शागिर्दनि खे महबूब बणायो महबूब सम्झो था नी महबूब छा हूंदो आहे महबूब बणायो शागिर्दनि खे यानी जीअं उहे राज़ी थिए तीअं मां कंदो असां चवण छोरा उस्ताद सां मुंहिंजो कबो आहे मश्करीअ में तो पढ़े त मश्करीअ में पढ़ायो ॻाइण में तो पढ़े त ॻाइण में पढ़ायो अंग्रेजी पोएट्री असां ॻाए पढ़ाईंदा आहियूं Little drops of water, little grains of sand, make the mighty ocean and the pleasant land. हाणे मूंखे गानो ॾाढी वारे खे ठहे थो पर शागिर्दनि खे वणे थो त पढ़ां थो अशफाक तुंहिंजी काई हैसियत न आहे तुंहिंजी हैसियत तॾहिं आहे जॾहिं हो निकिरी काथे पुॻो जेकॾहिं उहो शागिर्द तुंहिंजो चोर बणियो आहे त तूं चोर अशफाक जेकॾहिं शागिर्द तुंहिंजो ॾिसी बणियो आहे त तूं ॾिसी शागिर्द जे नुक़सान खे पंहिंजो नुक़सान जंहिं ॾींहुं सम्झो ख़ुदा जो कसम सिंध अलाए काथे हूंदी हेॾो सारो टैलेंट आहे यार केरु थो चए त असांजी सिंध जेका आहे सा बांझ आहे न ई बांझ मुंह में कमी खोट हज़ारे ख्वाहिशूं आहिनि दिले बेताब जे अंदर हज़ारे ख्वाहिशूं आहिनि दिले बेताब जे अंदर नथो कुझु जे मगर ॾाढो सब्र जो फल मिठो आहे आवाज़ वरी